मां रामचंदानी। अॼु मां जाम ख़ुशि आहियां। इन लाइ मां तव्हां सभिनि खे हिकु आखाणी ॿुधाईंदमि। उन आखाणी जो नालो आहे हिकु लालची कुत्तो। हिकु ॾींहुं हिकु दफ़ो हिकु शहर में हिकु कुत्तो पंधु खाइण लाइ कुझु त ॻोल्हे पियो। पोइ लास्ट में हुनखे हिकु हॾी मिलियसि। पोइ वॾी चूसंदे हिकु ब्रिज ते अची वियो। पोइ हुन ब्रिज ते पंहिंजी परछाई ॾिठई ऐं सोचई कि उते अञा को कुत्तो बीठो आहे। पोइ हुन कुत्ते सोचई कि मां हिन कुत्ते जी बि हॾी छीने छॾियांसि। जीअं ई इहो भौ करण लाइ मुंहुं खोलियईं उन जी हॾी किरी पियसि। वो वापस साइड थी उते हली वियो कुंड में वापस। ऐं मोरल आहे कि कंहिंखे बि लालची न थियणु खपे। लालची बुरी बला। थैंक यू।